बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं ॾाढो अलावरा उमराणी, मुंहिंजो तालुक़ु सिंध तरक़ी पार्टी सां आहे। सभ खां पहिरियां आउं सलीम लाल जलपाणी खे जज़्ब थो ॾियां, जंहिं रते दरे में मंशात खोल जे लाइ हिकिड़ो ऐलान कयो आहे त आउं उनखे मीडिया जे ज़रिए उजागर कंदुसि त हीअ जेकी लानत मंशात जी आहे उहा रंधिणे में सरेआम हले थी, गली गली में, हर हिकु महले में हले थी। चर्स हले थो, शराब हले थो, भंग हले थी, आइस हले थी, ऐं उनखां अलावा ई सोपारी जेके नशे वारनि उहे हलनि थियूं। इहे सभु जो सभु असां सिंधी माण्हुनि जो नौजवान जेको नसुलु आहे उहो तबाह थो थिए। उन सॼे तबाहकारी में उहा मुलवस केरु आहे? पुलिस आहे। रत दरे थाणे जी जेका कुझु पुलिस आहे जेका उन खां रोज़ जे बुनियाद ते, हफ़्ते जे बुनियाद ते, मंथली जे बुनियाद ते उन खां पैसा वठे थी। उहे पैसा वठनि था, उहे पैसा वठी पंहिंजे घर खणी था वञनि, पंहिंजे बचनि खे खाराइनि था। ख़ुदारा तव्हां ॿियनि जे बचनि खे ज़हर खारायो था, उन्हनि जा बचा मरनि था ऐं तव्हांजा बचा बि मरंदा। असीं SSP लाड़काणे, DIG लाड़काणे, SHO रतदरे खे गुज़ारिश था कयूं त जेकॾहिं तव्हांखे वाक़ई तव्हां आहियो, सचा आहियो, त असीं पूरे ज़िले लाड़काणे में या रतोदरे में ख़ासि करे असां मंशात बंदि कराईंदासीं त तव्हां पंहिंजी जेका पुलिस आहे, जेके तव्हांजे थाणे ते कारियूं ॾिढियूं वेठियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां पटो विझो। जेसिताईं तव्हां उन्हनि खे पटो न विझंदव तेसिताईं मंशात बंदि न थींदी। महिरबानी।